नाज़रीन अवामी न्यूज़ पर आवांखे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी सिंध एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। अप ऐं डाउन ट्रैक मुकमल बंदि थी वियो आहे। ट्रेन पटड़ी तां लहण सबबि मुसाफ़िरनि में केहाट पइजी विया आहिनि। मुसाफ़िर मौजूदाने तौर ते महफ़ूज़ इमदादी कार्रवायूं जारी न थी सघियूं आहिनि। 2 कलाकनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि इंतज़ामिया न पहुती आहे। मुसाफ़िर सख़्त गर्मी सबबि तड़पण लॻा आहिनि। नाज़रीन अवामी न्यूज़ पर आवांखे हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी सिंध एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। अप ऐं डाउन ट्रैक मुकमल बंदि थी वियो आहे। ट्रेन पटड़ी तां लहण सबबि मुसाफ़िरनि में केहाट पइजी विया आहिनि। मुसाफ़िर मौजूदाने तौर ते महफ़ूज़ इमदादी कार्रवायूं जारी न थी सघियूं आहिनि। 2 कलाकनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि इंतज़ामिया न पहुती आहे। मुसाफ़िर सख़्त गर्मी सबबि तड़पण लॻा आहिनि। इन हवाले खां असां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी। जी नदीम, इन हवाले खां तव्हां कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी भिड़ा रोड भरिसां जेको आहे सो रेलवे स्टेशन ते सखर खां कराची वेंदड़ सिंध एक्सप्रेस ट्रेन जूं 2 बोगियूं ओचितो पटड़ीअ ते लही वियूं, जंहिं सबबि ट्रेन में सुवार समूरा मुसाफ़िर में केहाट पइजी वियो। ट्रेन में सुवार सभु मुसाफ़िर मौजूदाने तौर बची विया, जॾहिं त सख़्त गर्मी सबबि जेको आहे सो बेहाल आहिनि। ट्रेन जूं बोगियूं जेको आहे पटड़ी ते लहण सबबि अप ऐं डाउन ट्रैक मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे। ट्रेन जा मुसाफ़िर भिरिया खां अधु किलोमीटर ॿाहिरि बेयारो मददगार वेठल आहिनि। रेल इंतज़ामिया हेल ताईं के बि इमदादी कार्रवाई शुरू न कयूं आहिनि। ट्रैक बंदि हुजण सबबि हज़ारा एक्सप्रेस ऐं मिलेत एक्सप्रेस समेत मुख़्तलिफ़ ट्रेन ऐं माल गाॾियूं ॿियनि स्टेशननि पटीज़न नवाबशाह ऐं मीरापुर स्टेशननि ते रोकियूं वियूं आहिनि। चए पियो वञे त 28 ॾींहं अॻु भिरिया रोड वेझो गाज़ी इब्राहिम शाह वेझो कराची खां पंजाब वेंदड़ माल बरादर गाॾी जेका हादसे जो शिकार थी, जंहिं जूं 16 बोगियूं कंटेनर समेत किरी पयूं, जंहिं सबबि जेको आहे सो अप ऐं डाउन ट्रैक ॿई जेको आहे मुतासिर थिया। जंहिं खां पोइ 24 कलाकनि खां पोइ अप ट्रैक खे बहाल कयो वियो, जॾहिं त डाउन ट्रैक जो मरमती कमु ताहाल हली रहियो। जॾहिं त ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन खे अप ट्रेन ज़रिए रिवर्स में क्रॉस कराए पियो वञे। अॼु जॾहिं सखर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन सिंध एक्सप्रेस खे रिवर्स करे क्रॉस कराए थो वञे त मुसाफ़िर ट्रेन जूं 2 बोगियूं पटड़ी ते लही वयूं, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त हादसे सबबि को बि जानी या माली नुक़सान न थियो आहे। जी महिरबानी नदीम तव्हांजो अवामी